घरेलू तशद्दुद बाबति तकरारी बयान ॾियण ते मशहूर टिकटॉकर कमल आफ़ताब माफ़ी घुरी वरिती आहे। गुज़िरियल ॾींहुं कमल आफ़ताब इंस्टाग्राम ते मदाहनि जे सवालनि जा जवाब ॾिना। हिक वापेदार कमल आफ़ताब खां सवाल कयो त जेकॾहिं मुड़ुसु घरेलू तशद्दुद करे ऐं का नौकरी बि न करे त छा तलाक वठणु सही आहे। 30 लख खां वधीक फॉलोअर्स रखंदड़ टिकटॉकर जो चवणु हो त अव्हां उन जो साथ ॾियो ऐं हिमत वधाइण जी कोशिश करियो। तलाक को रस्तो न आहे। कमल आफ़ताब जे जवाब ते हिक वापेदार चयो त छा अव्हां घरेलू तशद्दुद ते इहो चई रहियूं आहियो त मुड़ुस जो साथ ॾियो। जंहिं ते कमल आफ़ताब लिखियो त सपोर्ट करियो उन जूं हालतूं बहितर ऐं दुरुस्त करण में। कमल आफ़ताब तरफ़ां मुड़ुस जे तशद्दुद खे बर्दाश्त करण जी सलाह ॾियण बाद माण्हुनि मथसि छिती तनक़ीद कई ऐं संदसि ज़हनी सिहत ते बि सवाल उथारे छॾिया। घणनि दावा कई त टिकटॉकर खे घरेलू तशद्दुद जे लफ़्ज़ जी माना बि ख़बर नाहे। खेसि तालीम हासिल करणु घुर्जे। सोशल मीडिया ते मामिलो बहस हेठि अचण बाद कमल आफ़ताब माफ़ी वठी छॾी। हुन लिखियो त मां जेको चवणु चाहियां पई उहो कुझु माण्हू न सम्झी सघिया, छो त कुझु माण्हुनि खे तंग करण में मज़ो ईंदो आहे। मां घरेलू तशद्दुद खे हथी ॾियण या उन जी हिमायत न कई हुई, पर जेकॾहिं पोइ अव्हां सम्झो था त मां ग़लति आहियां त मां माज़रत करियां थी।